मुझे सामीन वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवंजो पंहिंजो अली नवातारी सर। मुझे सामीन अॼु 17 जनवरी आहे। 17 जनवरी जे लाइ साईं राशिद मोराई जो हीउ 2 सिटूं तव्हांखे ॿुधायां थो। सभाॻो ॾींहुं राशिद जनवरी जी 17 आहे। मुंहिंजो जिस्म मोरे में त मुंहिंजो साह सन में आहे। 17 जनवरी सैयद आज़म साईं जीएम सैयद जे जनम जो ॾींहुं आहे ऐं अॼु साईं जीएम सैयद जो 117 जनम ॾींहुं आहे। उन ई मुनासिबत सां पाण अॼु साईं जीएम सैयद जे हवाले सां कचहरी कंदासूं। इन सिलसिले में असां प्रोफेसर लाल बख्श जिसकाणी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। प्रोफेसर लाल बख्श जिसकाणी साईं जीएम सैयद जे तक़रीबन सभिनी पासनि खां रोशनी विधी आहे। ख़ासि करे साईं जी सवानाई ते वधीक ध्यानु ॾिनो आहे, जेको तव्हां असां ऐं नई टहीअ जे सभिनी जे लाइ ॿुधणु ज़रूरी आहे। प्रोफेसर लाल बख्श जिसकाणी जंहिंजे तारीफ़ जा हूअं त खोड़ सारा हवाला आहिनि, पर जिसकाणी साहब समाजात जो तारीफ़ जे उनवान सां हिकिड़ो शाहकार किताबु लिखियो आहे, जेको सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में जे कोर्स में शामिल आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर हिन जीएम सैयद ऐं 20वीं सदी इनकलाबियनि जी जो उनवान सां हिकिड़ो शाहकार किताबु लिखियो आहे, जंहिं किताब में उन दौर जे सभिनी इनकलाबियनि जी साईं जीएम सैयद सां भेंट कई वई आहे ऐं उन्हनि जो जाइज़ो वठी हिकिड़ो तत कढियो वियो आहे। हिकिड़ो ॿियो किताबु बि लिखियो आहे सिंधीअ में, जंहिं में सिंध जे समूरनि आलमनि जा ख़ाका आहिनि। अलम आहे काज़ी खां वठी डॉक्टर नबी बख्श खान बलोच, साईं जीएम सैयद ऐं ॿियनि जा। इहो पिणु शाहकार किताबु आहे। उनखां सवाइ पाण अंग्रेज़ीअ में केतिरा ई किताब लिखिया अथसि ऐं संदसि केतिरा ई मकाला छपिया आहिनि। त लाल बख्श जिसकाणी घण पढ़ियो माण्हू आहे, उनजो वॾो मुतालो आहे। इन करे असां सोचियो त लाल बख्श जिसकाणी साईं जीएम सैयद ते वधीक रोशनी विझी सघे थो, उन ते वधीक ॻाल्हाए सघे थो, उन जे सभिनी फ़िक्री पहलुअनि खे वधीक रोशन करे सघे थो। त हाणे पाण वधूं था प्रोफेसर लाल बख्श जिसकाणी ॾांहुं, जेको असांखे साईं जीएम सैयद बाबति तफ़सील ॿुधाईंदो। साईं जीएम सैयद 17 जनवरी 1904 में पंहिंजे ॻोठ सन तॾोके ज़िले दादू में पैदा थिया ऐं जीअं त 4 सालनि जी उमिरि में वाल साहब जी शहादत थी, तंहिंजे करे पंहिंजो तइलीम घर में वरिताऊं, पर 5 दर्जा जेके पहिरियां आहिनि उहे पंहिंजे ॻोठ में प्राइमरी तइलीम वरिताऊं। 3 दर्जा अंग्रेज़ी जा जेके आहिनि सो उहे बि पढ़िया। उन खां पोइ जीएम सैयद जेको आहे सो थोरो वॾो थियो त शऊर उनखे आयो। 14 सालनि जी उमिरि में जीएम सैयद जेको आहे सो महात्मा गांधी सां सन स्टेशन ते मिलियो। महात्मा गांधी लाड़काणे पियो हुतां ज़माने में ऐं मुलाक़ात थी ऐं गांधी साहब खे चयो, गांधी चयो त तव्हां खादी पायो ऐं ख़िदमत कयो ऐं पंहिंजो कांग्रेस जे जीअं कमु हले पियो, इन हवाले सां तव्हां बि पंहिंजे क़ौम में माण्हुनि जी ख़िदमत कयो। इहो हुयो सो इहो साईं जीएम सैयद उत्साह हिकिड़ो वरितो गांधी खां ऐं इन उत्साह जी रोशनी में ॻोठ अची वापसि अची ऐं खादी जा कपिड़ा उणाया
ऐं उहे पाए ऐं आवाम जी ख़िदमत जो जज़्बो हिकिड़ो जीअं सैद में पैदा थियो, हिकिड़ो वेलवलो हो, हिकिड़ो जज़्बो हो, हिकिड़ो इश्क़ हो जेको हुनखे नंढपण खां वठी पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे आवाम ऐं पंहिंजे सिंध वतन सां हुनजो जेको वास्तेदारी हुई उनखे अॻिते वधाइण लाइ जी एम सैद। इहो बि अचे थो त जी एम सैद 13 सालनि जी उमिरि में शाह बिलावल मखदूम बिलावल जे मज़ार ते टेबल ते चढ़ी तकरीर कई। नंढो ॿार हो, टेबल ते चढ़ी तकरीर कई। त इहो नंढपण खां वठी उन खां पोइ जेको आहे सो 1920 में जेका ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस 19 में फर्स्ट वर्ल्ड वार जे खां पोइ दुनिया में तब्दीलियूं आयूं वॾियूं, उन्हनि तब्दीलियुनि जे नतीजे में जेको आहे सो तुर्की जा हिसा थिया ऐं उनजे नतीजे में तुर्की जेके बादशाह हुआसीं उहे कप्तला जा जेके हुआसीं पाण खे सम्झंदा हुआ पंहिंजो प्रोटेक्टर ऐं इन जे करे उहे पंहिंजो इन जे करे मुसलमाननि में हिकिड़ो ताव पैदा थियो त हाणे जेको आहे सो असांजा जेके ख़लीफ़ा आहिनि जेके उन्हनि जो सिलसिलो ख़िलाफ़त जो ख़तमु पियो थिए तंहिंजे करे हिंदुस्तान में वॾी तहरीक हली। उन तहरीक जे नतीजे में इहे ख़िलाफ़त कॉन्फ्रेंसूं थियूं ऐं उन ख़िलाफ़त 19 में जेका शुरू थी उन में वॾी कॉन्फ्रेंस लाड़काणे में थी जंहिंमें अबुल कलाम आज़ाद ऐं ॿिया वॾा हिंदुस्तान जा नाले वारा लीडर मुसलमान लीडर ऐं हिंदू शामिलु थिया। छो त गांधी जेको हो सो उहो इन सिलसिले जी कड़ी हो त उन इन ॻाल्हि खे उत्साह पे सपोर्ट पे कयो त जेको आहे सो हिंदुस्तान मां अंग्रेज़ छॾे हलिया वञनि ऐं कब्ज़ो ख़तमु कनि। इन करे गांधी उनखे हिकिड़ी साइड जी हिकिड़ी वॾी सपोर्ट सम्झी त मुसलमान सपोर्ट कंदा त जीअं अंग्रेज़ हिंदुस्तान मां निकिरी वञनि। त अबुल कलाम आज़ाद सां जेको वॾो हिकिड़ो नंढे खॾे जो तरक़ी पसंदि रोशन ख़्याल इंसानु हो ऐं पंहिंजो कांग्रेस जो तमामु वॾो पंहिंजो अॻवान बि हो ऐं उन सां मुलाक़ात कई उते ऐं उते ॿियनि लीडरनि सां बि मुलाक़ात थी साईं जी एम सैद जी। ऐं उन खां पोइ हिकिड़े वरी हिकिड़ो नओं वेलवलो पैदा थियो ऐं उन खां पोइ सन में हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराई ख़िलाफ़त जे ख़िलाफ़ जो हक़ में सपोर्ट में ऐं त अहिड़ी तरह उन खां पोइ जी एम सैद जेको आहे सो 25 सालनि जी उमिरि में जी एम सैद जेको आहे सो कराची डिस्ट्रिक्ट बोर्ड जो चेयरमैन थियो। कराची तॾहिं दादू ज़िलो कराची डिस्ट्रिक्ट में हो हिसो हो। उन में शामिलु थियण खां पोइ जी एम सैद में हिकिड़ी वॾी तब्दीली इहा थी त जी एम सैद जी वाक़फ़ियत थी जमशेद नसरवान जी सां ऐं अलामा आहे काज़ी जेको सिंध जो वॾो सालिक ऐं रोशन ख़्याल ऐं सिंध वतन जो वॾो हिकिड़ो आशिक़ हो उन सां मुलाक़ात थियसि। ऐं उन खां पोइ ॿिया जेके कराची में हुआ उन ज़माने में तहरीक हूंदी हुई हलंदी हुई त जेके दुनिया जा जीअं अकबर जे ज़हन में इहा ॻाल्हि हुई त सॼे नंढे खंड जा जेके मज़हब आहिनि उहे सभु हिकिड़ी जाइ ते जमा थियनि ऐं उन्हनि में हिकिड़ी यकजहती पैदा थिए ऐं हिकिड़ो नओं सिलसिलो जेको थियोसॉफिकल सोसाइटी जो उहो पंहिंजो कॉन्सेप्ट हो। थियोसॉफिकल सोसाइटी जूं मीटिंग्स कराची में थींदियूं उते थियोसॉफिकल हॉल हो जेको बाद में 17 में हिते बि ठहियो ऐं एनी बसंत उनजी पंहिंजो इफ़्तिताह कयो अची। तो जी एम सैद थियोसॉफिकल सोसाइटी जो मेंबर थियो ऐं उते मीटिंग में वेंदो हो ऐं उते हिन जी जेको आहे सिंध जे सालिक अलामा काज़ी साहब हिन जी थी ऐं अहिड़ी तरह सिंध जा जेके कराची जा जेके रोशन ख़्याल ॿिया माण्हू हुआ उन्हनि सभिनी सां अहिड़ी तरह जी एम सैद त हिकिड़े इनकलाबी त हो पंहिंजे ज़हन में नंढपण खां वठी पर हुन में हिकिड़ो नओं जज़्बो ऐं हिकिड़ो नओं वेलवलो पैदा थियो ऐं हिकिड़ो
नए रंग ऐं ढंग सां हुन जी ज़िंदगीअ जो आगाज़ थियो। उन खां पोइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जो जॾहिं सदर थियो, सदर थियण खां पोइ हिन कराची में जेको आहे सो ज़मींदारनि जी सोसाइटी ठाही, कराची में औरतुनि जी सोसाइटी ठाही, उन्हनि खे औरतुनि जी तइलीम ऐं विलेज एड जेको आहे उन जी तरक़ी लाइ हुन सोसाइटी ठाही, ऑर्गेनाइज़ेशन। अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा इंफ्रास्ट्रक्चर जेको हो, ढांचा जेके आहिनि इदारनि जा, GM सैद जे ज़हन में इहे शयूं हुयूं। इहा हिकिड़ी GM सैद वटि उन वक़्त में तमामु वॾी हिकिड़ी विजन हुई, हिकिड़ी हुई त हू सिंध में तब्दीली आणे, ऐं हुन जो मोल मतो हो त मां जेका ख़िदमत कयां उहा इबादत सम्झी कयां, छो त हू ईमानदार, सचो ऐं क़ौम जो वॾडोखी ऐं मुहबत, सचो मुहबतनि हो, ऐं हुन में जे दिलि में का दगा कान हुई, नफ़रत कोन हुई। ऐं GM सैद जेको सो सैयद हैदर सनाई जेको वॾो पंहिंजो मखदूम बिलावल सां गॾु तहरीक में रहियो, ऐं उनजे ख़िलाफ़ उन सां जेको आहे मखदूम बिलावल जेको आहे सो हैदर सनाई गॾिजी तहरीक हलाए, त बिलावली तहरीक जेका हुई उहा सिंध में उनजो वॾो असरु आहे। मुग़लनि जे ख़िलाफ़ जेका जंग आहे ऐं धारियनि सां जेका 250 साल जंग आहे, उन में जेको मुग़लनि जो 30-35 सालनि जो दौरु आहे, अरगुननि जो जेको दौरु आहे, उहा वॾी हिकिड़ी विरांद, उहा अलॻि तारीख़ आहे। त इहे सभु ॻाल्हियूं जज़्बा हुआ त GM सैद उन्हनि सभिनी पंहिंजे वॾनि जी जेका मीरास हुई, जेका पाण सां गॾु खणी आयो हो, इमाम मूसा काज़िम जो औलाद हो, ऐं उन में जज़्बो हो, हुसैनी जज़्बो बि हो। त इहे सभु जज़्बा ऐं इहे ॻाल्हियूं GM सैद खे शख़्सियत हिकिड़ी हमागीर शख़्सियत ठही, ऐं GM सैद हिकिड़ी अहिड़ी कदावर शख़्सियत हली अॻिते पैदा थियो, जो मां सम्झां थो त नंढे खंड में हिन जे मुक़ाबले जा माण्हू जेके हुआ, नेहरू हो या पंहिंजो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे, ऐं छो त सेक्युलर माण्हू ज़हन जो शख़्सियत हुई GM सैद जी। ऐं मां सम्झां थो त नंढे खंड सिंध टे वॾा माण्हू पैदा कया, जंहिंमें अकबर आहे, ऐं हुन खां पोइ साईं GM सैद आहे, ऐं जना आहे। छो जना जी हिकिड़ो पहलू आहे त हू सेक्युलर, सचो ऐं कूड़ो कोन हो, हुनखे वरलायूं या ॿी ॻाल्हि आहे, हुन खां पोइ हुन में तब्दीलियूं आयूं, केमिकल तब्दीलियूं आयूं। बहरहाल त टे ई जेके वॾा माण्हू पैदा थिया, सिंध पैदा कया, इहा वॾी ॻाल्हि हुई। त ही ज़हनी तौरु साईं GM सैद सेक्युलर हो, ऐं अॻिते हली जॾहिं GM सैद 25 में 1925 में ख़िलाफ़त तहरीक जेका हली, सिंध खे बम्बई खां अलॻि करण जी, छो त अंग्रेज़नि ग़लति फ़ैसिलो कयो। अंग्रेज़नि जेको आहे सिंध त बुनियादी तौरु सदियुनि खां आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार हुई, ऐं उहा ख़ुदमुख़्तियारी अंग्रेज़नि खसे ऐं सिंध खे जेको आहे सो पंहिंजो बम्बई सूबे जो हिसो ठाहियो, जेको बम्बई सो 600 मील असां खां परे हो। सिंधी माण्हुनि खे तमामु घणियूं तकलीफ़ूं ऐं मुश्किलातूं दरपेश आयूं, ॾुखायूं तकलीफ़ आयूं पेश, तॾहिं जॾहिं 25 में GM सैद गॾिजी ऐं पंहिंजो तहरीक हलाई। इन तहरीक में जंहिंमें सिंध खे बम्बई खां आज़ादी, सेपरेशन, अलहदगी लाइ तमामु वॾी तहरीक हली, ऐं कराची, हैदराबाद में हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस थी, कराची में कॉन्फ्रेंस थी, लाड़काणे में थी, मुख़्तलिफ़ जायुनि ते, सिंधी ॿियनि शहरनि में, नवाबशाह में बि थी, मीरपुर में बि थियूं कॉन्फ्रेंसूं, ऐं उनखे ऐं हिंदुअनि उनजी कुझु मुखालफ़त कई त बम्बई खां अलॻि न थिए, उनजो हिसो रहे, छो त कांग्रेस जी डोमिनेशन हुई, ऐं सिंध जॾहिं की हालांकि मुस्लमाननि जो अक्सरियती सूबो हो, पर तॾहिं हिते बि जेका से हूंदी हुई उहा कांग्रेस जो इन्फ्लुएंस वधीक हूंदो हो, छो त सेंट्रल सॼो पावर उते इंडिया में हो, ऐं इंडिया वारा उनखे ख़बर कान हिते त सिंध जूं कहिड़ियूं सूरत हालूं, हिते जूं मारूज़ी हालतूं जेके हुयूं तमामु मुख़्तलिफ़ हुयूं। बहरहाल GM सैद खे इहो अहसासु हो शुरू खां वठी, बालक जती खां वठी, त जेको आहे सिंध जे माण्हुनि जा टे मसइला आहिनि: जहालत, ग़ुरबत, बेवसी ऐं लाचारी। त इहे सभु जज़्बा ऐं हिकिड़ी विलोड़ ज़हन में हुअसि त इहे जेके सिंध जा जेके मसइला, बुनियादी मसइला आहिनि,
इहे कंहिं न कंहिं तरीक़े सां हल थियणु खपनि। जंहिंजे करे हाणे 37 जो ज़मानो जॾहिं आयो, इलेक्शन जो ज़मानो आयो, पंहिंजो सिंध सेपरेट थी 36 में, 37 में पहिरीं इलेक्शन जी तयारियूं थियूं ऐं पंहिंजो GM सैयद जेको आहे सो पंहिंजो मेंबर बि थियो असेंबली में ऐं वियो। ऐं पहिरीं हुकूमत जेका आहे सा उहा हिननि ठाही पंहिंजो सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जेको हो सो उहो अंग्रेज़नि जो प्यारो ऐं उहो सेंट्रल जेका कमांड हुई मुस्लिम लीग जी उन खे तमामु वेझो रहियो। बहरहाल त ही सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जेको आहे सो थी वियो। उन खां पोइ जेको आहे सो सिलसिलो GM सैयद जेको आहे सो सिंध लाइ पाण पतोड़ींदो रहियो ऐं कमु कयो। 38 में कराची में मुस्लिम लीग जो इजलास थियो ऐं उन इजलास में जेको आहे सो GM सैयद खे दावत ॾेई सर अब्दुल्ला हारून ऐं शेख अब्दुल मजीद सिंधी पंहिंजे इन्फ्लुएंस ते GM सैयद खे शामिलु करायो मुस्लिम लीग में ऐं उते अची शामिलु थियो 38 में जेको कराची में कॉन्फ्रेंस ऑल इंडिया मुस्लिम लीग जी उन में इहो पहिरियों दफ़ो थियो त सिंध जेको आहे मुस्लिम मुल्कनि जा जेके अख़्तियार जेके अक्सरियत वारा सूबा आहिनि नंढे खंड में उन्हनि खे आज़ादी ॾिनी वञे, उन्हनि खे सकाफ़त ॿोली अलॻि कई वञे ऐं उन्हनि खे ॿार रखियो वञे ऐं उन्हनि खे आज़ादी वठी ॾिनी वञे। इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट ऐं पहिरियों दफ़ो इहो सिंध जी सरज़मीन तां इहा ॻाल्हि हली पाकिस्तान जे हवाले सां त को मुस्लमान मुल्क ठहे। पाकिस्तान जी ॻाल्हि त कोन्हे पर इहा हुई त हिकिड़ो मुस्लमान गॾिजी सूबा जेके हिंदुस्तान में आहिनि उहे गॾिजी हिकिड़ो मुल्क अलॻि मुस्लमान जी रियासत क़ाइमु कनि। इहो कॉन्सेप्ट जेको आहे सो जंहिंजे करे चयो वेंदो आहे तारीख़ में पाकिस्तान स्टडीज़ में मां प्रोफेसर रहियो आहियां उहे इहो चवंदा आहिनि त इहो हिकिड़ो कर्टेन रेज़र आहे कराची कॉन्फ्रेंस 38 जी जंहिंमें शेख अब्दुल मजीद चयो असां कल्ह ते ताईं जेको आहे सो असां पंहिंजो लॉन्ग मार्च कंदासीं, असांखे जेको आहे मुस्लमाननि खे हक़ ॾियनि, मुस्लमाननि खे अलॻि वतन खपे। बहरहाल उन खां पोइ 38 जी कॉन्फ्रेंस हालतूं चेंज थियूं। सिंध हुकूमत में 7 वज़ारतूं ठहियूं। तॾहिं वज़ीर आला खे वज़ीर आज़म चवंदा हुआ 7 वज़ारतूं जेके पंहिंजो GM सैयद बिखरायूं। छो GM सैयद 10 साल 25 खां वठी कांग्रेस में शामिलु थियो, 25 खां वठी 10 सालनि ताईं GM सैयद कांग्रेस में, जॾहिं हुते 38 में वियो आहे तॾहिं बि कांग्रेस में हो GM सैयद ऑब्ज़र्वर जी हैसियत में हुते वियो। 38 जे जेको इजलास जो ऑल इंडिया जो कराची वारो इजलास थियो त GM सैयद इहा कोशिशि कई त मुस्लमान जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजा सिंध जे मुस्लमाननि खे जाइज़ हक़ मिलनि, उन्हनि सां नाइंसाफ़ियूं पुरलुट ऐं वॾेरनि जूं जेके ज़्यादतियूं आहिनि नाइंसाफ़ियूं उन्हनि खे जेको आहे ख़तमु कयो वञे। अहिड़े क़िस्म जूं असल में छा हो त कांग्रेस जेका हुई उहा जॾहिं ठही 1850 से उन खे जेको आहे वॾा अॻवान मिलिया, वॾा रोशन ख़्याल ऐं वॾा तरक़ी पसंदि, वॾा हिकिड़ा पंहिंजो रेडिकल माण्हू मिलिया, जेको तब्दीली पसंदि माण्हू मिलिया ऐं उहो पंहिंजो उन में साईं इनकलाबी आया, उन में जागीरदार नवाब वॾेरनि जा पुट ऐं पंहिंजो इनकलाबी ज़हन रखंदड़ माण्हू कांग्रेस में शामिलु थिया। त कांग्रेस हिकिड़ो वॾो लेफ्ट जो 17 जो इनकलाब रूस में अची चुको हो ऐं उन तब्दीली जे नतीजे में जेको आहे सो तरक़ी पसंदि तहरीकूं ऐं पंहिंजो रोशन ख़्याली तहरीकूं ऐं पंहिंजो उन खां पोइ जेको आहे फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ु ग़ुलामी ऐं जेको आहे उन जे ख़िलाफ़ु त इहे सॼियूं तहरीकूं जेके हलियूं इहे सभु नंढे खंड में थियूं ऐं उन्हनि मां GM सैयद बि गुज़रियो सॼो नंढो खंड त कांग्रेस हिकिड़ो वॾो प्लेटफार्म तयारु करे वरितो ऐं उन में हिकिड़ा ॾाढा सुठा माण्हू ऐं तमामु तब्दीली पसंदि आया। हिन पासे जेको मुस्लिम लीग हुई त GM सैयद इहो ख़्यालु कयो त हाणे मुस्लिम लीग जेका आहे पंहिंजो मां उन में वञा, 10 साल मां कांग्रेस में कमु कयो आहे, कांग्रेसनि हिन खां मदद न कई। हालांकि अब्दुल कलाम आज़ाद खे बि वठी आयो हिते ऐं कमेटियूं ठारायईं त भई सिंध जे माण्हुनि जा मसइला न। सर ग़ुलाम हुसैन हिकिड़ो सेल्फ सेंटर्ड माण्हू हो
ऐं उहो अंग्रेज़नि जो प्यारो हो। ऐं उन खां पोइ जेका सेंट्रल क़यादत हुई मुस्लिम लीग जी जेका, उन जो तमामु फेवरेट हो, छो त अंग्रेज़नि चाहियो पिए त पाकिस्तान ठाहे, मुस्लमाननि खे सपोर्ट बि कयूं, तंहिंजे करे जना बि थोरो पासीरो हो, दे वांटेड टू सी पाकिस्तान। त 10 साल सिंध जा मसइला हल न पे थिया, त जीअं सैद ॾाढो मायूस थियो कांग्रेस मां, चई पोइ हाणे मुस्लिम लीग में वञा त भला हिते का तब्दीली अचे, मां सिंध जे मसइलनि जा हक़ जेके आहिनि सिंध जा उहे मिलनि, नाइंसाफ़ियूं जेके आहिनि उहे ख़तमु थियनि। बहरहाल पंहिंजो JM सैद वियो मुस्लिम लीग में, त सभु रिएक्शनरी बुर्जुआ क्लास, फ्यूडल ऐं जागीरदार, नवाब सर, ख़ान साहब, ख़ान बहादुर, OBI जेके अंग्रेज़नि जा नवाज़ियल ऐं पंहिंजो पुछ लुटकाऊ, उन्हनि सभिनी जेको सो उते बि मुस्लिम लीग में बि हिकिड़ी वॾी गुट ऐं वुसत महसूसु पियो कयईं। तंहिंजे बावजूदि हिनखे एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जो मेंबर कयूं, सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव काउंसिल साईं JM सैद खे कयूं। उन खां पोइ जेका कमेटी ठही सिलेक्ट पंहिंजो ऑर्गेनाइज़िंग कमेटी मुस्लिम लीग जी, उन जो जेको आहे सो हुई पंहिंजो हेड थियो, उन जो हिनखे हाणे 42 में सर अब्दुल्ला हारून वफ़ात कई JM सैद खे। इन खां अॻु में मां ऑर्गेनाइज़िंग जो सॼी मुस्लिम लीग जी ऑर्गेनाइज़िंग जो हेड कयो हो, हिनखे जनाह कयो हो। जॾहिं 42 में जो गुज़ारे वियो पंहिंजो सर अब्दुल्ला हारून, त JM सैद खे सिंध मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट कयो। JM सैद उन कम में लॻी वियो प्रेसिडेंट। सिंध में कुल जेके 6000 मेंबर हुआ, JM सैद आयो त 2.5 लख 3 लख मेंबर जेके आहिनि कया। राति ॾींहुं हुन जाखोड़ कई ऐं एॾो जोध कयो ऐं मुस्लिम लीग खे ज़ोर वठाइण में, इन जा छो त हू सचो ऐं ईमानदार हो। उन चयो त भला कांग्रेस खे काउंटर मां कीअं कयां, सिंध जा मसइला हल नथा थियनि त हिते के चङा माण्हू पैदा कयूं, हिन भला मुस्लमाननि जी पार्टी खे मुस्लिम लीग खे अॻिते त इहो हिकिड़ो हुनजी सचाई, ईमानदारी ऐं वॾी हिकिड़ी पंहिंजो क़ुर्बानी जो जज़्बो हो JM सैद में, पाण अर्पण वारो जज़्बो हो JM सैद में। इन जज़्बे जे तहत JM सैद हाणे हुन पासे खां सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जेको आहे सो पंहिंजो उनखे उहो हटाइजी वियो, उन JM सैद जो हथ हो। ऐं वरी ॿिए पासे JM सैद इहो ॾिठो भला हिन पासे सिंध में हाणे मुस्लिम लीग असां सां नाइंसाफ़ियूं करे वेठा आहिनि, त सपोर्ट कयईं शहीद अल्लाह बख्श खे। शहीद अल्लाह बख्श खे हिन फुली सपोर्ट करे हिनखे आंदो उन में, छो त अल्लाह बख्श सां सियासी इख़्तिलाफ़ हुअसि पर ज़हनी तौरु कोन हुअसि, ॿई कम परस्त हुआ। पर जॾहिं पर अल्लाह बख्श सियासी तौरु त मुखालिफ़ हो JM सैद जो, ज़हनी तौरु न बि हुजे पर सियासी तौरु। बहरहाल हाणे हिनखे जॾहिं मिली त हुर तहरीक शुरू थी वई। हाणे पीर साहिबु जेको आहे सो अंग्रेज़नि खे जेको आहे ॾाढो हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि लॻी, इहा गादी जेका आहे सा उहा पंहिंजो असांजे लाइ ख़तरो साबित थी सघे थी, त हीअ पीर साहिब ते कूड़ा केस कयूं ऐं पीर साहिब खे जेको आहे 7 साल सज़ा ॾिनूं ऐं पीर साहिबु पंहिंजो घुरायूं क़ाइदा आज़म खे वकील करे, सखर जो सर्किट हाउस जेको मथे टकरी ते आहे उन ते अची हफ़्तो जना रहियो ऐं केस विढ़ियो। पर छो त अंग्रेज़नि खे पीर साहिब खे फांसी ॾियणी, ऐं छो त पीर साहिब सां ॻाल्हियूं कयूं, पीर साहिब सां नेगोशिएट कयूं, पार्लेस खोलियूं जीअं पंहिंजो पीर साहिब सां, त तव्हां जेको आहे सो मुस्लिम लीग खे सपोर्ट कयो, तव्हां जेको आहे सिंध जी ॻाल्हि जेको आहे तव्हां न कयो। उन चयो त असांजो पहिरियों ऐं आख़िरी इहो फ़ैसिलो आहे त तव्हां हिंदुस्तान छॾे वञो। वतन या कफ़न जो नारो जेको हुन ॾिनो शहीद सूरी बादशाह। जॾहिं इहा सूरी बादशाह जी ॻाल्हि थी ऐं पंहिंजो केस बि नाकाम वियो ऐं पीर साहिबु वॉज़ हैंग्ड ऐं पंहिंजो हैदराबाद जेल में पंहिंजो जो उन शहादत खां पोइ तहरीक हली, सिंध में मार्शल लॉ लॻो ऐं सिंध में इहो मार्शल लॉ जेको हो सब कॉन्टिनेंट में किथे मार्शल लॉ कोन लॻो। बाक़ाइदे पीर साहिब जे
पीर ॻोठ में बम्बारमेंट कयूं, पंहिंजो उन्हनि जो हवेली जेका आहे उहा ॾिठूं, ऐं उन खां पोइ जेको सांगड़ में जेको आहे पंहिंजो उते बम्बारमेंट कयूं, ऐं पंहिंजो तहिड़ी तरह मुज़ामत हली। ऐं हिननि वरी हुरनि रेल किराई, लाहौर मेल किराई, पंहिंजो हैदराबाद खां मथां 2-3 स्टेशन मथां उते पंहिंजो उते माण्हू हुआ इलाही, ऐं वॾो पंहिंजो इहो थियो मुज़ामत थी, ऐं 2-3 बसूं बि साड़ियूं। हुन खां पोइ हुर कैंप्स हिननि पंहिंजो कंसंट्रेशन कैंप्स ठाहियूं हुरनि जूं, ऐं H.T. लैम्ब्रिक खे कमिश्नर कयूं मार्शल लॉ जो, ऐं उनखे जेको आहे सो H.T. लैम्ब्रिक वॾो स्कॉलर हो, सिंध 5 किताब अथसि, वॾो कमु कयईं, ऐं तक़रीबन उहो 30-35 साल सिंध में रहियो आहे। बहरहाल इहा वरी अलॻि ॻाल्हि आहे। त पंहिंजो हाणे इन ज़माने में साईं G.M. सैद मिलियो पीर साहिब सां। पीर साहिब चयुसि त तव्हां जन कम में हथु विधो आहे, इन मां सिंध खे नुक़सानु आहे, इन मां अॻिते हली तव्हांखे ग़ुलामी अख़्तियार करणी पवंदी, ऐं तव्हां कांग्रेस सां हामी थियो, ऐं तव्हां जेको आहे सो पंहिंजो उन खे सपोर्ट कयो, ऐं हिंदुस्तान खे तव्हां विरायो न, इन मां तव्हांखे अॻिते हली वॾा तव्हांखे नुक़सानु पहुचंदा। पीर साहिब इहा G.M. सैद पंहिंजे सिंध ॻाल्हाए थी, उन में इहा ॻाल्हि करे थो पियो, ऐं पीर साहिब सां अहिड़ी तरह अलाह बे सुमरे सां बि उनजो बहरहाल आहे इहा सिलसिलो, इहा जेका पंहिंजे इक्वेशन, बहरहाल उहो अॻिते मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। हाणे G.M. सैद जेको आहे सो इहे सभु सूरत हाल थियूं, त हाणे अलाह बख्श शहीद थियो। अलाह बख्श खे हुकूमत वरी बि G.M. सैद जेको आहे उन जो वसीले अलाह बख्श लथो, छो त मुस्लिम जा कम न पिया थियनि। इन विच में जना साहब सां 41 में लाहौर में वञी G.M. सैद डेलीगेशन वठी पंहिंजो G.M. सैद जो ग़ुलाम हुसैन जी अलॻि पार्टी हुई, हिन G.M. हुई मुस्लिम लीग साॻी, पर हिन ई प्रोग्रेसिव मुस्लिम लीग हुई G.M. सैद जी। हिन ग्रुप हो पंहिंजो 17-18 माण्हू हुआ हिन सां G.M. सैद सां। कांग्रेस जो डेलीगेशन, मुस्लिम लीग जो डेलीगेशन G.M. सैद पंहिंजे सिंध जो वठी जना सां 41 में लाहौर में मिलियो, चई त मूंसां मसइला आहिनि, सिंध में मुंहिंजा मसइला हल नथा थियनि। जागीरदारनि जो बिल हो उहो पेश कयो, जेको हिननि हुनजे शहीद अलाह बख्श ज़माने में पेश कयो, जागीरदारी बिल जेको अलाह बख्श सुमरे जी हुकूमत में। उन खां पोइ जेको ॿिया जेके आबकलानी जा मसइला हुआ, सिंध जा कई मसइला, ढलनि जा मसइला हुआ, ऐं उन खां पोइ इहो मसइलो हो त जेका वॾेरनि खे पंहिंजो ज़मीनदारनि खे जेका मिले थी पंहिंजी बटेई जो हिसो, उहो जेको आहे उन ख़तमु करण लाइ इहो बि G.M. सैद जो प्रपोज़ल हो, उहो बि त G.M. सैद जा कम न पिए थिया। वञी ॿुधाई जना खे त मां तव्हां वटि दांह खणी आयो आहियां, त मूंसां तव्हां इंसाफ़ कयो, डेलीगेशन वठी आयो आहियां, सिंध जा मसइला कतई नथा हल थियनि, ऐं असां सां जेको आहे सर अब्दुल्ला पंहिंजो सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जेको आहे सो सिंध सां ज़्यादतियूं करे वेठो आहे, छो त मफ़ाद परस्त हो। हुन कॾहिं बि सिंध लाइ कोन सोचियो, सिंध जे मफ़ादनि जी सर ग़ुलाम हुसैन 37 खां वठी 48 ताईं मरण ताईं, अक्टूबर 48 ताईं जेको आहे मरण ताईं कॾहिं सिंध जी ॻाल्हि कोन, मफ़ादनि जी ईअं यार वेसो दोस्ती हो। मोर अजाम हो सदर जो मशहूरु अजाम हो, उतां वार लड़ाईंदो, उन सां बि आख़िर ताईं दोस्ती हुअसि, यार वेसो। ऐं पंहिंजो शिकारपुरी सिंधियुनि मां पठाणनि मां शादी कई हुई, ऐं पंहिंजो संदसि पीउ जेको हो सो सिख हो, पंहिंजो इंडिया जो ऐं ईस्ट पंजाब जो, ऐं उहो कन्वर्ट थी मुस्लमान थी आयो, पोइ उन शादी कई हितां, पोइ सर ग़ुलाम हुसैन पैदा थियो, उहो सखर में पंहिंजो सिंध मदरसे में पढ़ियो, ऐं NJV में पढ़ियो, DJ हाई स्कूल में, उन में कॉलेज में पढ़ियो, उन खां पोइ बम्बई मां वञी वकालत करे आयो, हिते वकील थियो हैदराबाद में, वाइस प्रेसिडेंट म्यूनसिपालिटी जो, ऐं पोइ जेको आहे सो 12 में इलेक्ट थी वियो लेजिस्लेटिव काउंसिल जो मेंबर। अहिड़ी तरह हुनजो पॉलिटिकल कैरियर जेको आहे
पंहिंजो आहे त हू ईअं साफ़ गो माण्हू हो ऐं हेल्पफुल माण्हू हो, मदद कंदो हो, मुनाफ़िक़ अहिड़ो हरभरू कोन हो, पर अंग्रेज़नि जो ख़ासि पिठू हो, उन्हनि जो माण्हू हो ऐं सेंट्रल कमेटी जो तमामु वेझो पंहिंजो हो जना इन करे भाई त जना हिनखे चयो चई ॻाल्हि ॿुध, हींअर जेको आहे सो अंग्रेज़ जेके आहिनि सो कांग्रेसी हुकूमत वारा जेके आहिनि वज़ीर जेके आहिनि उहे असां सां मदद कनि था पिया, उहे असां सां मदद पिया था कनि ऐं उन खां पोइ मर्कज़ी क़यादत जेका आहे सा उन जी तरफ़दार आहे सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी। ऐं तव्हांजा मसइला बेशक आहिनि त फ़िलहालु तव्हां बर्दाश्त कयो, मां मर्कज़ खे जेको आहे मर्कज़ जेको आहे जेका पार्लियामेंट आहे सिंध जी जेका आहे हुकूमत उहा मुंहिंजे मातहत आहे, उहा तव्हांजे मातहत कान्हे का। हिन चयो त इहो जेको आहे मुंहिंजे असांजी गैरत जे ख़िलाफ़ु आहे, असांजा मेंबर जेके इहा ॻाल्हि क़बूल कोन कंदा। चई त तूं जेको आहे सो पंहिंजो मुस्लिम लीग जे जेको आहे सो सदर सां तूं ईअं थो ॻाल्हाईं। चई हा मां हीअं ॻाल्हाईं त मूंसां ज़्यादतियूं थियूं हुन। मां चयो त मां जेका फ़रियाद कंहिं चङे माण्हू वटि इंसाफ़ पसंदि वटि खणी वेंदुसि, पर मां सम्झां थो त मां फ़रियाद खणी आयो आहियां सर ग़ुलाम हुसैन जहिड़े माण्हू वटि जंहिं मूंसां अहिड़ियूं ज़्यादतियूं कयूं। त ते जना खे ॾाढी चिड़ लॻी, चई त तव्हां जेको आहे सो पंहिंजे जज़्बाती न थियो ऐं तव्हांखे ईअं करणु न खपे। बहरहाल हितां इहा आहे टर्निंग पॉइंट जेका जना ऐं JM सैद जे अलॻि थियण जी शुरूआति 41 में थिए थी। उन खां पोइ वरी 44 में हिकिड़ी ॿी पंहिंजो मीटिंग थिए थी, उन में जेको आहे सो हीउ जन साईं जेको आहे सो उन वक़्तु एग्जीक्यूटिव सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो ऑल इंडिया मुस्लिम लीग जो मेंबर हो, त हीउ मीटिंग में वियो ऐं उन सेमेंटसली साॻिए वक़्तु जेको हो सो पंहिंजो सिंध मुस्लिम लीग जो सदर बि हो। जना जे घर मीटिंग थी त जना खे जेको पंहिंजो हाणे इशू हो त क्विट इंडिया मूवमेंट जो ऐलान थी चुको, गांधी ऐलान कयो, गांधी चयो त हिंदुस्तान छॾियो अंग्रेज़नि के जे ख़िलाफ़ु तहरीक। जना चयो त असां क्विट इंडिया मूवमेंट जी सपोर्ट न कंदासीं, असां कोन कंदासीं। JM सैद चयो त ॾिसो क्विट इंडिया मूवमेंट जी माना त हिंदुस्तान छॾियो अंग्रेज़नि लाइ। तव्हां इहो छो था ॾिसो त कांग्रेस खे या कांग्रेस ई आहिनि या हिंदू आहिनि केर बि आहिनि, पर क्विट इंडिया जी ॻाल्हि आहे त हिंदुस्तान ख़ाली कयो। जना चयो त मां कांग्रेस सां कंहिं क़िस्म जी ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहियां, मां कांग्रेस सां कंहिं ॻाल्हि करण लाइ तयारु कोन आहियां ऐं पंहिंजो मां इन ॻाल्हि ते अटल बीठो आहियां त जेको आहे असां क्विट इंडिया मूवमेंट जी मुखालफ़त कंदासीं। हिन चयो त हिंदुस्तान खे नुक़सानु पहुचंदो, हिंदुस्तान असांजी आज़ादी JM सैद चयो त हिंदुस्तान जी आज़ादी खे नुक़सानु पहुचंदो। हुन चयो त न मां तयारु न आहियां कांग्रेस सां ॻाल्हाइण लाइ हिंदुनि सां। हिन चयो त ॻाल्हि हिंदुनि ऐं कांग्रेस जी कान्हे का, ॻाल्हि आहे क्विट इंडिया जी, हिंदुस्तान ख़ाली कयो। बहरहाल इहा ॿी पॉइंट आहे। तंहिं ते चई त तूं JM सैद खे चए त तव्हां जेको आहियो सो तव्हां पंहिंजे इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं था कयो ऐं तव्हां जेको आहे सो लॻे थो त पाण हिकिड़े अलॻि थियण जे रस्ते ते पहुचण वारा आहियूं। JM सैद खे चयो जना इहा ॻाल्हि। जना ऐं JM सैद में हाणे इहा ॻाल्हि कंदो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जना ऐं JM सैद ज़ीनी तौरु हिकु जहिड़ा हुआ, ॿई रोशन ख़्याल हुआ, ॿई तरक़ी पसंदि हुआ ऐं ॿई सेक्युलर हुआ ऐं ॿई मुनाफ़िक़ बि कोन हुआ, कूड़ा बि कोन हुआ, सचा खरा। ऐं जना ऑल इंडिया जेके लेजिस्लेटिव असेंबली जो मेंबर थी वियो आहे त इहो असां इहो ॾिसूं था त इंडिपेंडेंट थिंकिंग आहे, वाइसराय जे बि ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो असेंबली में। लेजिस्लेटिव अॻे हूंदा लेजिस्लेटिव काउंसिल, इंपीरियल लेजिस्लेटिव काउंसिल्स, उनजो मेंबर हो। असेंबलियूं पोइ ठहियूं पंहिंजो उहे असेंबलियूं हुयूं त उन इंपीरियल लेजिस्लेटिव काउंसिल में जना तमामु इंडिपेंडेंट, तमामु हिकिड़ो बोल्ड ऐं पंहिंजो तमामु हिकिड़ो एलोक्वेंट स्पीकर साबित थियो। ऐं हाणे इन ॻाल्हियुनि खे ॾिसंदे त जना जेको आहे सो JM सैद में तमामु घणी वेझड़ाई
जना 33 ख़त लिखिया आहिनि GM सैद खे, उहे बि पंहिंजो पिया आहिनि। शाह साहिब संस पोटे वटि उहे पिया आहिनि ऐं पंहिंजो छपाइनि कोन था। मूं माण्हुनि चयो त मां ॾियो त मां छपायां, पर चवनि था त असांखे उहे ख़त में मिलनि जेके जना लिखिया आहिनि। हीअ त जीअं जना जा ख़त सॉरी जना जा ख़त जेके आहिनि 33 ख़त आहिनि, उहे पंहिंजो हिननि वटि पिया आहिनि जीअं। ऐं पर हू चवनि था त हू ख़त ॿिया बि मिलनि त जेके हिन जेके GM सैद जेके लिखिया आहिनि उहे ख़त बि मिलनि त पोइ असां गॾिजी छपायूं। ख़बर न आहे किथां नथा मिलनि, छा आहे छा ॻाल्हि आहे, छो कहिड़ी मसइलो थियनि। बहरहाल त मतिलबु हो त जना ऐं GM सैद में एॾी इक्वेशन हुई, ज़हनी हमआहंगी हुई, छो त ॿई सेक्युलर, ॿई जेका आहे सो आवामी मफ़ाद जी ॻाल्हि कंदा हुआ ऐं सचा ऐं खरा हुआ। तॾहिं बि हिननि में इख़्तिलाफ़ जॾहिं पैदा थियो, हीअ ॿी पॉइंट हुई। उन खां पोइ टी पॉइंट जेका 46 में पैदा थिए थी, उहा थिए थी शिमला में, जेको आहे शिमला जे हाणे पंहिंजो शिमला में जॾहिं गॾिजाणी थी आहे त उते जेको आहे सो ॻाल्हि थी आहे त अंग्रेज़नि प्रपोज़ल ॾिनो त भई कन्फेडरेशन ठाहियूं, 20 साल जेको आहे सो मुस्लमान हिंदू गॾिजी हुकूमत कनि, 20 सालनि खां पोइ तव्हां फ़ैसिलो कयो तव्हां अलॻि थींदो या न। इहो साइमन कमीशन इहे फ़ैसिला जॾहिं इहे ॻाल्हियूं थियूं त कांग्रेस ऐं मुस्लिम लीग में जहिड़ो शिमला में ऐं पंहिंजो ठा न पियो थिए त GM सैद ॻाल्हि चोरी जना सां चयईं त इहा 45 जी ॻाल्हि आहे, चयईं त हाणे ॻाल्हि इहा आहे त ठा न पियो थिए, ऐं जेकॾहिं ॻाल्हि इहा आहे त तव्हां इन ॻाल्हि ते बीहो त असां हिंदुस्तान खे जेको आहे गॾिजी हलाइनि, ऐं पंहिंजो गॾिजी हलाइण में जेको आहे उन में इहो त हिकिड़े दफ़े सदर जेको आहे सो हिंदुअनि जो थींदो ऐं वज़ीर आज़म जेको मुस्लमान जो थींदो, वरी वज़ीर आज़म हिंदुअनि जो थींदो, मुस्लमान जो सदर थींदो। पर अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुई, प्रपोज़ल जेको हो। इन में जेको आहे सो GM सैद चयो त जेकॾहिं ठा थिए त बहितर आहे ऐं असां हिंदुस्तान खे असां विरहायूं न, असां हिंदुस्तान खे, छो त GM सैद जेका 38 में जेका तक़रीर कई आहे न, जेका आख़िरी जेका मुस्लिम लीग जी कॉन्फ्रेंस थी आहे 43 में आल इंडिया मुस्लिम लीग कराची में, जना सदारत कई आहे ऐं GM सैद इस्तक़बाल कमेटी जो चेयरमैन हो ऐं लियाकत अली जेको सेक्रेटरी हो। उन में GM सैद जेका तक़रीर कई आहे तंहिंमें GM सैद सिंधु देश जी ॻाल्हि कई आहे त क़दीम जेको सिंध जेको आहे जंहिंमें कश्मीर, अफ़गानिस्तान जा हिसा, बलोचिस्तान, राजस्थान ऐं पंहिंजो गुजरात जा कुझु हिसा जेके ग्रेटर सिंध में हुआ, उन ग्रेटर सिंध जी ॻाल्हि कई आहे, जेका तक़रीर अलामा ए काज़ी हिनखे लिखी ॾिनी। उहा तक़रीर जेका इस्तक़बाल बि पढ़ी ऐं ॿिए ॾींहं ते जना जी सालगिरह हुई 5 तारीख़, उहा हिते पंहिंजे जनम भूमि में मल्हाइण पिए चाहिनि त इहो 24 तारीख़ अक्टूबर जी इहो जेको थियो आहे 43 में आख़िरी जेको इजलास मुस्लिम लीग जी थियो आहे, उन में GM सैद सिंध जी ॻाल्हि कई आहे पहिरियों दफ़ो प्लेटफार्म, मुस्लिम लीग प्लेटफार्म ते, ऐं इन ॿिए हुन सिंध जी ॻाल्हि कई आहे ऐं सिंध जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि कई आहे त असां अहिड़ो मुल्क आज़ादु थींदो जेको एॾो वॾो मुल्क हो ऐं असांखे वरी ॿियो दफ़ो अहिड़े क़िस्म जी आज़ादी मिले थी पई। त हिकिड़ो ख़्वाबु हो GM सैद जो, विजन हुई। बहरहाल त उते हिन चयो त तव्हां जेको आहे सो कांग्रेस जी ॻाल्हि मञियो ऐं तव्हां जेको आहे सो न, अंग्रेज़ हुन चयो पंहिंजो हिते लियाकत बि मथां अची वियो। हाणे इहे शिमला में आहिनि मौजूदु, 45 जी ॻाल्हि आहे। त उन लियाकत अली चयो साईं हीउ जेको आहे सो GM सैद त चवे थो त तव्हां अंग्रेज़नि सां हिंदुअनि सां टा कयो ऐं जेको आहे सो प्रपोज़ल जेको मञो खणी ऐं पंहिंजो तव्हां त ईअं कीअं थो ॻाल्हि करे त जना हिन ते कावड़जी पियो, चई त तव्हां हाणे जेको आहे सो कांग्रेस जी ॻाल्हि था कयो, तव्हां कांग्रेस जी तरफ़दारी था कयो ऐं तव्हां हुननि सां ठाह जी ॻाल्हि था कयो, तव्हां जेको आहे सो विरहाङो नथा चाहियो ऐं इहा ॻाल्हि ग़लति आहे। तंहिंजे करे हाणे मां अॼु सम्झां थो त तव्हां असां अलॻि
रस्ता अख़्तियार कयूं। जेम्स सैद हा त पोइ मां बि इन ॻाल्हि ते बीठो आहियां त मां बि जेको आहे चवां थो त कंहिं ॻाल्हि ते जेको आहे असां चऊं था त असां पंहिंजा अलाइक़ो असां पंहिंजे वतन उनखे असां के ॿियनि जे हवाले कोन कंदासीं, असां उनखे आज़ादु ॾिसणु चाहियूं था। तव्हां जेका 40 जी करारदाद, छो त जेम्स सैद 40 जी करारदाद लाहौर वारी में जेम्स सैद स्टेज ते मथे लाहौर में वेठो तॾहिं वज़ीर हो, 8 महीना वज़ीर रहियो। 8 महीननि में छा न कयईं, 8 महीना फ़क़ति 8 महीना वज़ीर हो। साईं जेको आहे सो सिंधी ॿोली जेको आहे सो उनखे स्कूलनि में कंपलसरी कराई, गुजरातियूं उर्दू ऐं पंहिंजो गुरमुखियूं इहे पढ़ाईंदा उहे बंदि कराई। उनखां पोइ नाज़रा क़ुरान स्कूल में पढ़ाए वेंदो। उन लाइ चयईं त भई इहो कमेटी विहारी, अलामा काज़ी खे उन चेयरमैन कयईं। उन रिपोर्ट ॾिनी त क़ुरान शरीफ़ जेको आहे सो अलॻि पढ़ायो वञे, स्कूल में न पढ़ायो वञे। स्कूल जो टाइम जेको आहे उन में जेको आहे नुक़सानु थो थिए स्कूल खे ॿारनि जो। त अहिड़े क़िस्म जो सेक्युलर जेका हिकिड़ी हुई सेटअप एजुकेशन, सेक्युलर एजुकेशन जो कॉन्सेप्ट जेको, उहा ॻाल्हि हुई। त जेम्स सैद जेकॾहिं पंहिंजो बहरहाल ई जेम्स सैद पंहिंजो लियाकत अली चयो त हाणे जेको आहे सो पंहिंजो जेम्स सैद जेको आहे सो सेठ जेके कांग्रेसी सेठ आहिनि उन्हनि जो तरफ़दार थी बीठो आहे। ऐं जेम्स सैद हाणे जेको आहे असांजो कोन्हे को। ऐं पंहिंजो जेम्स सैद सो तंहिं जना चयो त हाणे तव्हां असां अलॻि थिया बीठा आहियूं। ऐं जेम्स सैद तॾहिं बि मोटी आयो, सिंध मोटी आयो। ऐं जेम्स सैद तॾहिं बि चयो त भई मां ॾिसां छा थो थिए। ऐं चवे थो त मां उन वक़्तु सोचियां त मां उन वक़्तु डिज़ाइन करे छॾिया पर कोन कयुमि। त मां चयो त हाणे ठीकु आहे भई हाणे जेको आहे मन को ठाह थींदो। त जेम्स सैद ॾे डेलीगेशन वठी पंहिंजो लियाकत अली बि आयो, ॿिया बि अॻुवान आया। त जेम्स सैद सां ॻाल्हियूं कयूं। जेम्स सैद चयो त असां जेको आहे सो असां सां हिन तमामु जेको आहे घणियूं ज़्यादतियूं कयूं सर ग़ुलाम सिंध हिदायत लाइ। सिंध जे मसइलनि खे जेको आहे सो वेझो ई कोन थो अचे ऐं हू पंहिंजूं ज़्यादतियूं पंहिंजा ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं नाइंसाफ़ियूं करे वेठो आहे। असां सां जेको आहे एतिरनि सालनि खां नाइंसाफ़ियूं पई थियनि ऐं मुस्लिम लीग अखियूं ॿूटे वेठी आहे। इन ॻाल्हि जो असांखे अफ़सोस आहे। तंहिं ते हिननि चयो त भला आख़िर तव्हां जेको आहे सो छा था चाहियो। असां हुन चयो त भई सर ग़ुलाम सिंध हिदायत लाइ जेको आहे उनखे या तव्हां हटायो या तव्हां का अहिड़ी ॻाल्हि कयो जंहिंमें सिंध जा मसइला हल थियनि। बहरहाल इन ॻाल्हि ते ॻाल्हि इख़्तिलाफ़ु थियो ऐं जेम्स सैद मुस्लिम लीग छॾी। मुस्लिम लीग छॾी उनखां पोइ जेम्स सैद मुस्लिम लीग पंहिंजी पार्टी ठाही। 17 मेंबर हुअसि। उहा प्रोग्रेसिव पार्टी हिकु मुस्लिम लीग हुई। उहे उनखां पोइ इलेक्शन जेके थियूं 46 में जेम्स सैद पंहिंजा उमेदवार बि आया। इन खां अॻु में इहो थियो त जॾहिं इलेक्शन जेके थियूं पिए 45 वारे में 45 में उन इलेक्शन में जेम्स सैद जेको आहे सो पंहिंजा खे अख़्तियार ॾिनो त सूबाई सदर जे हैसियत खेसि अख़्तियार हो त हू पाण मेंबर जेके नॉमिनेट करे त कहिड़ा कहिड़ा माण्हू इलेक्शन लड़नि। जेम्स सैद उहा लिस्ट उहा ॾिनी, उहा अप्रूव थी वई। सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी छा कयो, ग़ुलाम सिंध जे चवण ते उहे जेम्स सैद जा सभु जेके नॉमिनेट थियल मेंबर आहे कैंसिल करे रुगो जेम्स सैद जी हिकिड़ो कैंडिडेचर रखियो, उनजी उमेदवारी बहाल रखियो। बाक़ी ॿियनि सभिनी तंहिं ते जेम्स सैद खे ख़ार लॻा। उन चयो त मां मूंसां नाइंसाफ़ी तव्हां छो था कयो। ऐं इहो अख़्तियार मुंहिंजो, इहो उन साहब दीदी अख़्तियार हो, कॉन्स्टिट्यूशन राइट हो जेको हुनखे मिलियलु हो। उन तंहिं ते उन पंहिंजो जना चयो त भई जेको आहे सो तव्हां जेको आहे सो पंहिंजो तव्हांखे हाणे तव्हांजी सीट आहे बाक़ी ॿियनि। तंहिं ते जेम्स सैद त मूंखे सीट नथी खपे ऐं मां जेको आहे इलेक्शन जेको आहे सो कोन विढ़ंदुसि, बाक़ी जेको तव्हां जेको आहे इहा ॻाल्हि हिते बीठी। उनखां पोइ इहे जेका नेक्स्ट जेका इलेक्शन थी उन में जेम्स सैद जेको आहे सो इंडिपेंडेंट थी बीठो। इंडिपेंडेंट थी बीठो। हाणे जेम्स सैद पाण खे आज़ादु सम्झो ऐं हुननि चयो त भई जेम्स सैद खे जेको आख़िरी ताईं डेलीगेशन आया त तव्हां कंहिं ॻाल्हियूं मञियो। जेम्स सैद इनकार कयो। बहरहाल रस्ता जुदा थी विया ऐं उन्हनि जेको आहे मुस्लिम लीग खां जेम्स सैद धार थी वियो। धार थी वियो। उन नती इहो थियो त हाणे इलेक्शन जो थी जेम्स सैद इलेक्शन में बीठो। इलेक्शन में फार्म भरे
GM सैद पंहिंजे दोस्तनि खे बीहारियो ऐं उन GM सैद पंहिंजे सॼे ग्रुप खे बीहारियो। GM सैद जा जेको आहे सो 4 मेंबर थिया थी विया ऐं पंहिंजो बहरहाल हाणे इन जो नतीजो अॻिते इहो थियो त GM सैद जी सीट काज़ी अकबर जे मुक़ाबले में बीठो। उन GM सैद खे जेको आहे ॾिठऊं त हाणे GM सैद जेकॾहिं हूंदो त पाकिस्तान जी ॻाल्हि जेका आहे उहा मसइलो पैदा थींदो ऐं GM सैद जेको आहे सो कांग्रेस जे ज़ोर ते असेंबली में मता सीटूं बि खणी वञे ऐं वोटिंग जे ज़रिए ॿिए बि मसइला पैदा कराए सघे थो। हाणे 43 जो जेको 3 मार्च जो जेको रेज़ोल्यूशन आहे सिंध खे पाकिस्तान में शामिलु करण जो, इहो बि हिकिड़ो GM सैद जो जेको वॾो हिकिड़ो रोल आहे, तमामु वॾो रोल आहे। ऐं इहा GM सैद जो ट्रस्ट हो। हुन चयो त भई मुस्लिम लीग जेका आहे मुस्लमाननि जी हुकूमत पंहिंजो पार्टी आहे ऐं इन में जेका का चङाई असांजे सिंध जी या सिंध जे माण्हुनि जे मफ़ादनि जो को खड़तेल उन लाइ निकिरंदो। जेको हिन जूं फॉल्स जेके होप्स हुयूं उहे फॉल्स साबित थियूं, सही कोन थियूं। त छो त GM सैद चवे थो त मां आदर्शी आहियां सियासत में। हाणे इन आदर्शनि जे करे सर ग़ुलाम हुसैन तव्हां जे ॾिठा 47 खां वठी 48 मरण घड़ी ताईं 20 साल जेको आहे सो क़ाबिज़ रहियो। GM सैद जेकॾहिं वज़ीर आज़म सिंध जो थिए हा त तव्हां छा था पायो सिंध में छा ॾे 8 महीननि में छा कई। जेकॾहिं GM सैद त हालतूं शायदि मुख़्तलिफ़ हुजनि हा, पर जनाह के मिट उहे अखियूं कोन हुयूं, उहे सुञाणप जूं जेका विजन कान हुई जनाह खे, ऐं उन सुञातो कोन GM सैद खे त एॾो वॾो माण्हू, एॾो वॾो कद काठ जो माण्हू जेको पंहिंजो सभु कुझु पंहिंजे लाइ आवाम जे लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहे, उनखे जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी रुकावटूं विझणु जेको वॾी ज़्यादती हुई, पर हू सम्झी कोन सघिया। बहरहाल असां ॾिसूं था त अलामा साहब असां 39 में जेको जहिड़ो थिए सखर में जेको मस्जिद मंज़िलगाह जो ऐं पंहिंजो उहो तारीख़ी तौर ते ईअं आहे त इहो मस्जिद मंज़िलगाह जेका आई सा पंहिंजो आरामगाह हो पंहिंजो जेको आहे पंहिंजो सखर वारो जेको कमांडर इन चीफ हो अकबर जो, उन जो आरामगाह मासूम शाह त मीर मासूम जेको हो सो उन जो पंहिंजो आरामगाह हो ठहियलु हो। ऐं इहा न मस्जिद हुई न मंदरु हो, आरामगाह हूंदी हुओ दरिया जे किनारे ते हुन ओताक हिकिड़े क़िस्म जी हुई, बाग हो हुते। पर उनखे अॻिते हली कुझु वक़्तु मुस्लमाननि कब्ज़ो, वरी अॻिते हली हिंदुअनि ज़ोर वरितो, सखर शहर में वापारु ट्रेड अपर सिंध जो मर्कज़ हो, उते हिंदुअनि जी घणाई हुई त उन्हनि जेको आहे सो उनखे मंदर में तब्दील कयो त हिते मुस्लमान चयो त इहा मस्जिद आहे। हाणे असां ॾिसूं था नंढे गंढे में लाहौर में अहिड़े क़िस्म जहिड़ो कराए वियो। इन जो मक़सदु हो त हिंदू अलॻि थियनि, मुस्लमान अलॻि थियनि, जेको आहे उन में कम्यूनल जेका थिए थी फीलिंग्स उहे पैदा थियनि। हाणे इहो कम्यूनलिज़म जेको आहे फैज़ाबाद में बि जहिड़ो करायो इंडिया में, इन साॻी मस्जिद नमूने साॻे नमूने इहो, ऐं इहो हिकिड़ो साल अॻु में रेज़ोल्यूशन पास कयो हो त इन जे क़िस्म जी कवनी। हाणे GM सैद जज़्बाती उहो इन ॻाल्हि ते बीठो हो त असां कांग्रेस सां 10 साल रहियासीं, असां त बेवफ़ाई कयूं, असां मुस्लिम लीग सां वफ़ादारियूं कयूं त असांजो सिंध जो को मक़सदु हल निकिरे ऐं उन सां भलाई थिए, चङाई थिए ऐं के चङा माण्हू मुस्लिम लीग में अचनि। पर इहो कांग्रेस जेको आहे सो पंहिंजो सखर में GM सैद खोड़े साहिब वञी ऐं जलूस कराया ऐं उन में माण्हू 165 माण्हू जेके हिंदू हुआ, मुस्लमाननि जा बि कुझु हुआ, ऐं पंहिंजो जहिड़ो रुगो इन ॻाल्हि ते हो त हिकिड़ो पंहिंजो जेका मस्जिद न हुई न मंदरु हो, हिकिड़ी जाइ हुई उन ते उनखे ठाहियो वियो। बहरहाल हाणे एॾो वॾो वाक़ियो थियो, उन ते अंग्रेज़ जज वेठो जहाँ GM सैद जेल में वियो ऐं GM सैद खे उन बाइज़त बरी कयो। GM सैद जो उन में वाक़ई सॼो प्लान मुस्लिम लीग जो हो। GM सैद चए थो त मां जेको आहे अलामा साहब ॾाढो नाराज़ थियो, ख़त लिखियईंसि त मां चयो त तव्हां जेको आहे GM सैद
सो सिंध जो हिकिड़ो ख़्वाबु आहे ऐं इहो साबिया थींदो। ऐं पर तूं असांखे उजड़, तो पाण खे उजड़ में चलायो। असांखे ॾाढो ॾुखु थियो आहे हिन ॻाल्हि जो। अलामा साहिबु ख़त लिखिया, अलामा साहिबु 84 ख़त लिखिया आहिनि GM सैयद खे। पंहिंजो किताबु मौजूदु आहे ऐं साड़ जा सिंगार उन में पंहिंजे इहे 84 ख़त मौजूदु आहिनि। ऐं GM सैयद जे ख़त अलामा साहिबु चवे थो त GM सैयद खे चवे थो त तूं सिंध जो मुस्तक़बिल आहीं, तूं नौजवान आहीं, तूं सिंध जेको आहे कमु करे वठि। ऐं चई मूंखे ॾुखु थियो आहे जो तूं हिन मुंहिंजे कम्यूनल राइट्स में हिसो वरितो आहे ऐं असां जेको आहे नफ़रतुनि जे ख़िलाफ़ु आहियूं। असां सिंध हिंदू मुस्लमान इतिहाद जा हामी आहियूं ऐं मां तोखे सम्झो त तूं को वॾो हामी हूंदे तोखे। त GM साहिबु चए थो मां अंध जे घोड़े ते सवार हुउसि ऐं असांखे उन वक़्तु ज़हन में कोन, हालांकि मां हिंदुअनि सां वधि में वधि मुंहिंजी दोस्तियूं तालुकात ऐं पंहिंजो रिश्ता नाता ऐं पर अलाए छो मुस्लिम लीग जो हिकिड़े जज़्बो अची थियो, उहो जेको आहे सो असां करे ग़लती कईसीं। जंहिं लाइ माफ़ी बि वरितई, बयान बि जारी कयईं, प्रेस कॉन्फ्रेंस बि कयईं, अख़बार में बि आयो। बहरहाल त इहो सिंध में पहिरियों दफ़ो जहिड़ो थियो जो मस्जिद मंज़िलगाह जो सिंधी हिंदुअनि ॻोठ छॾे शहरनि में वञी लॾे वेठा। तहफ़ुज़ जो मसइलो पैदा थियो, इहो सॼो करायो वियो। अहिड़ी तरह ही बि जहिड़ा बि सभु जेके थियनि पिया उन ज़माने में नफ़रतूं पैदा थियनि, वीछा वधनि। ॿिनि जेके वॾा मज़हब हिंदुस्तान जा हुआ, गॾियल हिंदुस्तान जा, उते मज़हबी वीछा वधनि। ऐं उहे जेका आहे इन ॻाल्हि खे हथी जेका ॾिनी उहा मुस्लिम लीग ॾिनी। हुन खां पोइ GM सैयद जो जेको सभ खां वॾो जेको उन खां पोइ GM सैयद ॾिठो त हाणे जेको आहे उन खां पोइ GM सैयद पंहिंजे सिंध जी ॻाल्हि जेका हुनजे ज़हन में असुलु हक़ीक़त हुई उन पासे मुंहुं मोड़ियो। हुन ॾिठो त हाणे मां आज़ादु आहियां, हाणे मां जेको आहे सो पंहिंजो। तव्हां ॾिठो GM सैयद अकबर, काज़ी अकबर सां जेका आख़िरी इलेक्शन लड़ी, उन इलेक्शन में GM सैयद खे जनाह 50,000 रुपया ॾिना पंहिंजो उन्हनि खां पंहिंजो जी अलाना जेको अॻियों जी ही जी अलाना जीअं ग़ुलाम अली अलाना ॿियो जेको मुस्लिम लीग हो कराची जो सेठ हो वॾो जंहिंजो प्यार अली अलाना जो पीउ, उन खे 50,000 ॾिनई त तूं ही GM सैयद जे ख़िलाफ़ु वञी कमु कर। हाणे GM सैयद मसइला पैदा कंदो। कांग्रेस जेकॾहिं सिंध असेंबली में आई त सिंध असां हली वेंदी। हाणे त इन ॻाल्हि ते अची बीठा त तंहिंजे करे ही 50,000 अथई तूं ख़र्च कर ऐं मौलवी घुराए ऐं गादी नशीन घुराए उन्हनि खां पंफलेट छपरायो त GM सैयद दरियो आहे, GM सैयद काफ़र आहे, GM सैयद वतन दुश्मन आहे ऐं अहिड़े क़िस्म जा पंफलेट ऐं पंहिंजो पब्लिसिटी करे ऐं मौलवियुनि खां तकरीरूं करायूं। ॻोल्हे ॻोल्हे मौलवी वॾा वॾा आंदऊं, उन तकरीरूं करायूं। हिन इलेक्शन में GM सैयद खे हाराए करे ॾेखारियो त हारजी वियो। अॻिते हली 49 में उहो ट्रिब्यूनल वेठो, 49 GM सैयद जी उहा सीट उहा जेका हिन सां ठगी करे वरितऊं उहा GM सैयद खे वापसि मिली 49। हाणे वॾियूं जो ज़माने में असां अचूं था पिया। हाणे हिन विच में GM सैयद जो अचीवमेंट्स जेके असां ॾिठियूंसीं त GM सैयद 30 में हारी कॉन्फ्रेंस जेका आहे जेका जमशेद नसवान जी जॻह कराई, GM सैयद उन में मीरपुर ख़ास में थी आहे, उते बुनियादु पियो मीरपुर ख़ास में 1930 में। नसवान जी जेको आहे उहो चेयरमैन आहे, GM सैयद जेको आहे सो स्टेट सेक्रेटरी हो इन ते। त GM सैयद हमेशह हारी कमेटी खे सपोर्ट कई आहे, पर चवंदो त मां जीअं त मर्कज़ में मूंखे इलाही कमु हूंदा तॾहिं मां हारियुनि जे भलाई जा कम मां न करे सघियो आहियां। त GM सैयद खे इहो बि हिकिड़ो ॾाढो अफ़सोस हो त सिंध हारी कमेटी खे तमामु, पर अॻिते हली हैदर जोतोई हुनखे अॻिते आंदो ऐं हैदर जोतोई जेको आहे सो पंहिंजो सिंध हारी कमेटी खे वञी 1950 में हारी एक्ट पास करायो जेका वॾी अचीवमेंट हुई, वॾी ट्रेमेंडस अचीवमेंट हुई। जंहिंमें बटेई जो जेको हक़ हो उहो बि उनखां
पंहिंजो हुनखे वठी ॾिनो हारी खे ऐं पंहिंजो हुनखे टेनेंसी एक्ट पास थियो हुनखे कानूनी तहफ़ुज़ मिलियो। बहरहाल जेम्स सैद हारी जेका आहे कमेटी ठाहिण में बि उनजो वॾो रोल हो। हाणे जेम्स सैद इन ॻाल्हि में जॾहिं वन यूनिट जो इम्पोज़ थी जेम्स सैद असेंबली में मुखालफ़त कई सख़्तु। जेम्स सैद नतीजे में गिरफ़्तार थियो। जेम्स सैद खे जेल में विधो ऐं हिन पासे वन यूनिट जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हली उन में सिंध जो हारी नारी शागिर्द ऐं अवाम सभु निकिरी पिया ऐं उनजो रूह रवां जेम्स सैद जेम्स सैद हशू केवल रमाणी इंडिया जो पंहिंजो सिंध जो हिंदू बिरिया जो शहर जो वॾो हिकिड़ो दानिश्वर वॾो राइटर लेफ्ट जेको लंडन पढ़ण लाइ वियो उते नेहरू ऐं इंदिरा गांधी सां गॾु रहियो ऐं उतां लेफ्ट जी ट्रेनिंग हिकिड़ी वठी आयो पंहिंजो मार्क्सिज़म जी ऐं उहा वठी आयो ऐं अची सिंध में स्टूडेंट में कमु कयो। स्टूडेंट कम्यूनिटी में कमु कयो। कराची में DJ कॉलेज में कमु कई उते हिन कमु कयो ऐं काफ़ी अंग्रेज़नि माण्हुनि खे हिनखे जेल में विधऊं। शेख हया सां गॾु दोस्ती वोस्ती गॾु बि रहिया ऐं पंहिंजो तमामु बेजा दोस्त बि रहिया। उन खां हशू केवल रमाणी जेको हो उन जेम्स सैद चवे थो त हशू केवल रमाणी मुंहिंजो उस्तादु आहे मूंखे ज़हनी तौरु क़ौम परस्ती तरफ़ उन आंदो आहे। हशू केवल रमाणी जो बयानु आहे उहो चवे थो त जेम्स सैद खां मां जेको आहे सो सूफ़ीज़म सिखियो आहे। जेम्स सैद खां मां पंहिंजो वतन दोस्ती सिखी आहे। मां जेम्स सैद खां पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत जो जज़्बो जो सिखियो आहे। बहरहाल हशू केवल रमाणी त खे अरेस्ट करे उनखे वञी जहाज़ में वेहारे आया आहे पंहिंजो 47-48-50 में उहो त वीचारो हलियो वियो ऐं जेम्स सैद जेको आहे सो उन खां पोइ 67 में जेम्स सैद जेको आहे सो जीअं सिंध जो पंहिंजो मूवमेंट जो बुनियादु विधो ऐं उन खां पोइ जेम्स सैद क़ौम सिंध जी ॻाल्हि कई। जेम्स सैद खे जेल में रखियो वियो। जेम्स सैद पहिरीं जॾहिं वन यूनिट ठहियो जॾहिं वन यूनिट जो रेज़ोल्यूशन पास थियो असेंबली में जेम्स सैद मुखालफ़त कई ऐं हुन जेम्स सैद जा 4 मेंबर हुआ ऐं जेम्स सैद जी मुखालफ़त थी। जेम्स सैद खे अरेस्ट कयूं 2 साल कराची में क़ैद रखियऊंसि। उन खां पोइ हिनखे ॻोठु पंहिंजी जेको आहे सो सन में नज़रबंदि रखियो त जेम्स सैद तक़रीबन 30-32 साल जेल में रहियो। जेम्स सैद हमेशह सिंध जी ॻाल्हि कई। जेम्स सैद अलामा आहे काज़ी चयो त हिकिड़ो सन में असां जेम्स सैद मर्कज़ ठाहियूं ऐं सन जेको आहे सिंध जो मर्कज़ थींदो। असां हिकिड़ो मर्कज़ ठाहियूं जिते सभिनी मज़हबनि जो स्कूल ऑफ विज़डम हिकिड़ो ठाहियूं नालो ॾियो स्कूल ऑफ विज़डम ठाहियूं। उते असां उन स्कूल में जेको आहे सभिनी मज़हबनि जा जेके मुबलिग़ आहिनि उन्हनि खे घुरायूं ऐं उहे तक़रीरूं कनि त इत्तेहाद ऐं भाईचारो हिकिड़ो रवादारी जेका आहे जेका खेस ख़ानदान में सैयद हैदर सनाई खां हिनखे रवायत में मिली हुई त जेको आहे इंसान दोस्ती मुहबतूं ऐं वतन सां मुहबत जो हिकिड़ो जज़्बो इहो जज़्बो जेको हो जेम्स सैद में हो ऐं उन जे नतीजे में जेम्स सैद 32 साल जेल में नज़रबंदी जा गुज़ारिया ऐं उन विच में जेम्स सैद किताबनि जो कमु कयो। जेम्स सैद अदबी बोर्ड ठाहियो। अदबी बोर्ड जेको आहे 10 साल पाण बि उन्हनि जो चेयरमैन बि रहियो ऐं 10 साल जेको अदबी बोर्ड जेको जोए साहिब सां गॾिजी जेको कमु कई। जोए साहिब जेको आहे 3 दर्जा पढ़ियो जॾहिं 5 दर्जो पास कयो त उन ॾाढे महबूब हाफ़िज़ क़ुरान हुयो उहो वठी जेम्स सैद खे सन वठी वियो त हीउ छोकिरो मूंखे पढ़ाए ॾे हीउ मुंहिंजी ॿार रख। जेम्स सैद हुनखे उते पढ़ायो कराची में उते सिंध मदरसे में साईं जोए साहिब दाख़िल करायईं उते पढ़ायईंसि ऐं उते पंहिंजो पढ़ियो उते टीचर थियो। B.Ed करणु बॉम्बे वियो उतां B.Ed कयईं त जेम्स सैद जेको आहे सो उन पंहिंजी आदर्शी जेका सोचूं सभु जोए साहिब जे हवाले कई त जोए साहिब जो 44 में ख़त छपियो त
त मां सेव सिंध सेव दी कॉन्टिनेंट किताबु लिखियो आहे ऐं सिंध बचायो ऐं नंढो खंडु बचायो उहो किताबु लिखियो आहे। ऐं हींअर तव्हांखे मौक़ो मिलियो आहे त तव्हां जेको आहे जॾहिं 46 जो पंहिंजो साइमन कमीशन आई जंहिंमें फ़ैसिलो पियो थियो त हाणे मुल्क जेके आहिनि सो अलॻि थींदो, उन में तव्हां सिंध जी ॻाल्हि कयो, सिंध खे अलॻि करायो। उहा जेका त जोइ साहब वटि वॾा जज़्बा हुआ। वॾा साईं पंहिंजो पीर इस्लामुद्दीन राशिदी चयो त असां जेको आहे सिंध सां मोहबत करणु जेका आहे साईं GM सईद ऐं जोइ साहब खां सिखी आहे। सिंध सां इश्क जेको असांजो जेको आहे सो इहो हिकिड़ो वॾो जज़्बो हो जंहिंखे GM सईद मां सम्झां थो त जेको 20वीं सदी चवनि था इनकलाबनि जी सदी आहे ऐं उन्हनि इनकलाबनि जी सदी में जेके वॾा इमाम पैदा थिया GM सईद उन्हनि मां हिकिड़ो। ऐं GM सईद खे जेको रोशन ख़्याली ऐं इल्मु दोस्ती जेका आहे त असां ॾिसूं था त नेहरू जनाह पंहिंजो जनाह ऐं हिन जनाह खे नथा आणियूं छो त जनाह किताब कोन लिखिया आहिनि। नेहरू जेको आहे सो उहो ॿाहिरि जी यूनिवर्सिटी में पढ़ियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॿाहिरि जी यूनिवर्सिटी में पढ़ियो, उन्हनि किताब लिखिया। GM सईद कंहिं ॿाहिरि जी यूनिवर्सिटी में कोन पढ़ियो पर GM सईद जेको आहे 60-65 किताब लिखिया, पंफलेट लिखिया, मज़मून मकाला। GM सईद 3 दर्जा अंग्रेज़ी पढ़ियो, 5 दर्जा सिंधी पढ़ियो पर फ्लुएंटली अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो हो। उन खां पोइ जेका स्कूल ऑफ विज़डम जी मूं ॻाल्हि कई त अलामा साहब चयो त उते स्कूल खुलणु खपे त GM सईद चयो तव्हां जेको आहे सो स्कूल इहो ठाहियो। GM सईद पीर पंहिंजो अलामा साहब चयो त मां एलसा काज़ी खे वापसि हैदराबाद या कराची छॾींदुसि, मां अॼु सन में रहंदुसि, असां इन स्कूल ऑफ विज़डम जी जेको आहे असां इन्हनि खे संभालींदासीं। त इहो हिकिड़ो पोइ जेको डॉक्टर मोहम्मद अशरफ जेको हो वॾो हिंदुस्तान जो वॾो कम्युनिस्ट अॻवान हो, उहो नेहरू जो सेक्रेटरी बि रहियो हो, पिछाड़ी कश्मीर जी यूनिवर्सिटी में उहो प्रोफेसर थियो ऐं उन जा तमामु घणा किताब आहिनि, वॾो स्कॉलर आहे ऐं उहो तरक़ी पसंदि रोशन ख़्याली जो हिकिड़ो वॾो मंबो सम्झो वञे थो। ऐं उन सां GM सईद जी दोस्ती हुई, डॉक्टर अशरफ सां बि GM सईद जी दोस्ती हुई। कचलू जेको वॾो पंहिंजो कम्युनिस्ट हो उन सां बि GM सईद जी दोस्ती हुई। त हिंदुस्तान जा वॾा वॾा जेके कम्युनिस्ट कामरेड क़ौम परस्त अबुल कलाम आज़ाद सां तमामु वेझा ॻाढापा हुआ GM सईद जा। त GM सईद हिकिड़े वॾे रतबे जो माण्हू हो। GM सईद को नंढो माण्हू कोन हुयो। तव्हां ॾिठो ज़िया जे ज़माने में जॾहिं इंडिया वियो त पंहिंजो सुबुह खां वठी शाम ताईं जेको आहे GM सईद जेको आहे सो राजीव गांधी सां ॻाल्हियूं पिया कयूं, ॻाल्हियूं पिया कयूं। उन विच में राजीव गांधी अलाए केतिरा दफ़ा वियो वञी वाशरूम मां मुंहुं धोई बोटी अचे ऐं हिन जेको सॼी सिंध जी ॻाल्हि वेठी कई ऐं राजीव गांधी जेको आहे ॿुधियूं वेठे ॻाल्हियूं ऐं ॾाढी खंदर पेशानी सां पर हिनखे जवाबु कोन पियो ॾिए, हिनखे ॿुधे वेठो हैरान थी वञी मुंहुं पियो धोई अचे वाश बेसिन मां। त इहा जेका इहा हिकिड़ी पीड़ा हुई, हिकिड़ो दर्दु हो, हिकिड़ो क़ौमुनि जो इश्क हो जंहिं क़ौमुनि खे जीअं पाण चवे थो त मां तोखे दरावण आहियां, मां दरावण आहियां जेको मां भटकियो आहियां अलाए केतिरियूं सदियूं अलाए किथे किथे, ऐं मां जेको आहे हिन सिंध जी ॻाल्हि ऐं सिंध वतन लाइ मां सभु कुझु कयो आहे, सभु कुझु मां करणु चाहियां थो। ऐं मां जेको आहे कॾहिं दोदे जे रूप में आयो आहियां, कॾहिं मां होशू जे रूप में आयो आहियां ऐं कॾहिं मां जेको आहे सो कंहिंजे दुल्हा दरिया ख़ान जे रूप में आयो आहियां। इहे सभु ॻाल्हियूं जेके हुयूं इहो पंहिंजो GM सईद जी सोच हुई, इहा उॾाम हुई हुनजी, ख़्यालु हुनजी। GM सईद मां सम्झां थो त तमामु वॾो हिन सदी जो छा पर GM सईद हर दौर जो वॾो माण्हू आहे। GM सईद खे पंहिंजो असां ईअं चऊं त GM सईद सिंध वतन लाइ सभु कुझु करणु चाहियो पिए ऐं हुन लाइ हुनखे कई आइडियाज़ हुआ तमामु घणा, पर अफ़सोस त हिन मुल्क जे जंहिं मुल्क ठाहे ॾिनई ही GM सईद फाउंडर्स, ही वॉज वन अमंग द फाउंडर्स। त GM सईद जो हो पाकिस्तान जो ठाहींदड़ हुयो, पर तव्हां ॾिठो त हुनजो
तारीख़ में नालो ई हुनजो हुननि मिटाए छॾियो आहे, ड्राए छॾियो आहे। ऐं उहो एतिरा हुनखे डपु था कनि, टिजनि था पिया हुनखां GM सैद जेको आहे। सो GM सैद जे मुहबतुनि खे GM सैद जेका आहे सो जेके पैगाम ॾिना आहिनि उन्हनि में GM सैद नौजवान नसुल खे हमेशह इल्मु हासिलु करणी तलक़ीन कई आहे। इल्मु हासिलु कयो ऐं इल्मु जेको आहे उहो वॾो हथियार आहे ऐं उहो हथियार जेको आहे उहो इंसान जी आज़ादी, अज़मत, भलाई ऐं बहितरी ऐं ख़ुशहाली जो ज़ामिन इल्मु आहे। त ही GM सैद इन ॻाल्हि ते बीठो आहे। मज़े जहिड़ी ॻाल्हि थी त हिकु दफ़े जॾहिं ज़िया जो आख़िरी दौरु हो, काज़ी इम्तियाज़ वाइदो जेको बाबा जो डिप्टी कमिश्नर हो, सो GM सैद जलूस कढी हेॾां वियो पंहिंजो कंदकोट जो। उते कंदकोट जो वियो, उते विया त शहर खां ॿाहिरि इहो ज़िया जो ज़मानो हो, क्लाशनि जो ज़मानो हुजे। क्लाशनि जा एॾा फायरिंग थी, एॾी फायरिंग थी जो GM सैद तकिड़ो हलाईंदो ऐं पंहिंजो हफ़ीज़ कुरैशी गदुस कामरेड पंहिंजो हफ़ीज़ जेको आहे सो हुनखे चए हफ़ीज़ ऐं पंहिंजो हीअ त बंदि कराए। सो छो त हंसा जो पुॼारी हो ऐं बंदि कराए। चए साईं जिते इनकलाब जी, हफ़ीज़ कुरैशी जवाबु चए साईं जिते इनकलाब जी ॻाल्हि निकिरंदी उते गोलड़ी ॿोलड़ी त हलंदी। सो ॻाल्हि आहे त GM सैद सां जेको आहे सो पंहिंजो वॾो पंहिंजो नवाब शाह में हिकिड़ो जलसो थियो। उन जलसे में GM सैद बि हुजे ऐं हफ़ीज़ कुरैशी बि हुजे। सो GM सैद जॾहिं माण्हू उथिया, हाणे हीअं सोफ़ा पिया आहिनि हिकिड़े पासे, कुर्सियूं सोफ़ा उहे जेके आहिनि सो पंहिंजो हिकिड़े पासे पिया, ॿिए पासे आवाम पट ते वेठो आहे। त जेको स्पीकर अचे, जेके सोफ़नि ते वॾेरा ऐं जागीरदार वेठा हुआ, वॾा माण्हू ऐं पंहिंजो मोतबर, उन पासे मुंहुं करे जेको आहे सो ॻाल्हाईंदो। सो जॾहिं हफ़ीज़ कुरैशी GM सैद उथियो त GM सैद खे हफ़ीज़ चयो साईं हेॾां मुंहुं करे ॻाल्हायो। चए बाबा इन पासे जेको आहे बाहि थी भरे पई। आवाम जे इन पासे बाहि थी भरे बाबा, इन पासे। सो ॻाल्हि आहे त एंटी रिवोल्यूशनरी बि कोन हो GM सैद, एंटी रिवोल्यूशनरी कोन हो, रिवोल्यूशनरी हो, इनकलाबी हो, इनकलाबनि जे इमामनि जे सिफ़ में बीठल हो GM सैद माण्हुनि खे शऊर ॾिनो। पर इहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे माण्हुनि हुनजो क़दुरु न कयो ऐं उनखे GM सैद जे जेको मैसेज आहे अमून ऐं आशिकी जो, छो त जा गांधी सां जेका मुलाक़ात कई उन रंग में रंगियो ज़रूरु GM सैद। ऐं GM सैद अहिंसा जो पुॼारी थियो, नॉन वायलेंट थियो, अदम तशद्दुद जो हामी थियो। पर गांधी जेको हो सो सियासतदान हो ऐं GM सैद बि सियासतदान हो, ॿई सियासतदान हुआ, ॿिन्ही में हिकु जहिड़ा। पर गांधी जेको हो सो सूफ़ी कोन हो, GM सैद सूफ़ी हो, जद अमजद खां सूफ़ी हो। हुन में टॉलरेंस ऐं रवादारी हुई ऐं हू कॾहिं बि जेको आहे हू तबक़ाती जेको आहे सो माण्हुनि में सोच कोन रखंदो हो। हू जेको आहे हमेशह ग़रीब आवाम जो हॾ ॾोखी तरफ़दार ऐं उन्हनि जो मज़लूमनि जो साथियारी हो। त GM सैद में इहे तमामु वॾी ख़ूबियूं हुयूं जेके हिकिड़े तमामु वॾे हिकिड़े लाइक़ इनकलाबी माण्हुनि जी ख़ूबियूं हुजणु खपनि, उहे हुयूं। पर असांजे माण्हुनि उनखे GM सैद, डॉक्टर हमीद खोड़ सां मां 6 साल हिते रहियुसि सिंधी यूनिवर्सिटीअ में, त चवंदी त GM सैद चवंदो आहे त भई असांजा नौजवान जेके आहिनि दाड़ा था हणनि, फुरूं था कनि, बैंकूं था लुटनि ऐं लुटे वञी था होटल में अयाशियूं था कनि। सो ॻाल्हि हुई त इहो जेको एंटी रिवोल्यूशनरी जेको सोच हुई उहा उन बि इनखे नुक़सानु पहुचायो GM सैद जे इमेज खे, जो माण्हू GM सैद खे पसंदि, हिकु तबिको आहे जेको पसंदि नथो करे। ऐं मर्ज़ इन करे तंहिंजे करे असां नथा चऊं त असां चऊं त GM सैद सचो माण्हू हो, ईमानदार हो। हुन हिकिड़ो क़ौम खे मैसेज ॾिनो, पर उन मैसेज खे असांजे क़ौम क़बूल कोन कयो, उन जे नौजवाननि जेको डेविएट कयो उन खां फिरी विया। शऊर जेको आहे सकाफ़त जी ॻाल्हि कंहिं कई आहे? GM सैद कई आहे। ॿोली जी सिंधी ॿोली जी जेका बका जी ॻाल्हि कंहिं कई आहे? GM सैद कई आहे।
सिंधी कल्चर जो किताब लिखी असांखे सकाफ़त जो उन असांखे शनाख़त GM सैयद ॾिनी आहे। असांजी ॿोली ऐं कल्चर जेको आहे सो उन खे जेको आहे सो नंढे खंड जी जेके असां जेके पाकिस्तान मौजूदु असां जेको आहे जाग्राफी जंहिंमें सिंधी बलोची पश्तून पंजाबी सराइकी जेके ज़बानूं आहिनि हिन धरती जी पैदावार आहिनि ऐं उन्हनि जा पाण में रिलेशन आहिनि सदियुनि जा हज़ारनि सालनि खां ही ॿोलियूं जेके आहिनि सो उन जी पैदावार आहिनि सदियुनि जी को में पैदावार आहिनि को ॾींहं ॿिनि जी पैदावार त कोन्हनि साल 200 साल जी त कोन्हनि के सदियुनि जी हज़ारे सालनि जी पैदावार आहे। इन्हनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जी दर्जो ॾियणु खपंदो। असां ॾिठोसीं त GM सैयद जना असां तमामु गॾु बि हलिया ॿई हम ख़्याल बि हुआ सभु कुझु हो ऐं जेकॾहिं हिननि खे हुजे हा सुञाणप GM सैयद जेकॾहिं पावर में अचे हा त मां सम्झां थो अॼु नाइंसाफ़ी न थियनि। अॼु सिंधी बलोची पश्तून पंजाबी ॿोलियूं क़ौमी ॿोलियूं हुजनि हा पाकिस्तान जी क़ौमी धारा में ऐं असांजा कल्चर महफ़ूज़ हुजनि हा ऐं असांजो जेको आहे सो असांजूं शनाख़तूं जेके आहिनि उहे क़बूल कनि। तव्हां ॾिठो त खोड़े साहब बि GM सैयद जेल में मोकिलियो जॾहिं हिननि कराची खे पंहिंजो कैपिटल ठाहियो जंहिंजी खोड़े मुखालफ़त कई GM सैयद मुखालफ़त कई GM सैयद खे जेल में विधऊं ऐं खोड़े जेको आहे सो उन मुखालफ़त कई उनखे जेल विधऊं उनखे बि जेल में विधऊं। त इहो जेको तव्हां ॾिठो त बर्मी बंगाली बिहारी अलाही केतिरी भांत जा रोल ऐं पंहिंजो किना माण्हू जेके ऐं पंहिंजो एंटी सोशल माण्हू उहे अची कराची में जमा थिया। इहो सॼो जेको 10-15 साल जेका वञण जो दौरु हुयो कराची में जेकी पॉपुलेशन कंपोज़िशन में जेको आयो आहे चेंज उहा उन ज़माने में आई ऐं इहो बि असां ॾिठूं था। हा असां इहो बि ॾिसूं था लियाकत ॾींहुं चाहे पंहिंजी कॉन्स्टिट्यूशन ठाहिणु चाही कराची में तंहिंजे करे बॉर्डर खोले छॾी माण्हुनि घुराई ऐं कराची में कंसंट्रेशन कयूं त इहो बि पॉपुलेशन कंपोज़िशन जो वॾो हिकिड़ो थियो। त असां GM सैयद खे सलाम पेश कयूं था ऐं असां GM सैयद जी सालगिरह जी ते असां सभिनी सॼी क़ौम खे वाधायूं ॾींदासीं ऐं असां चऊं था त GM सैयद इल्म जी ॻाल्हि करे थो सिंध जे आज़िबे जी ॻाल्हि करे थो ऐं शऊर जी ॻाल्हि करे थो ऐं महिनत ऐं लगन जी ॻाल्हि करे थो कमिटमेंट जी ॻाल्हि करे थो कि वाबस्तगी रखूं असां त असां पंहिंजा मुस्तक़बिल ठाहियूं संवारियूं ऐं उन में जेको आहे सिंधी नौजवान कम्पीट कनि ऐं सुठियुनि नौकरियुनि लाइ कम्पीट कनि ऐं ग्लोबल लेवल ते जीअं असां चऊं यूनिवर्सिटियूं GM सैयद 40 में जेको कॉन्सेप्ट ॾिनो सिंधी यूनिवर्सिटी जो वज़ीर थियो त सिंधी यूनिवर्सिटी लाइ कमेटी ठाही 15 मेंबर थिया 8 हिंदू हुआ ॿिया मुस्लमान हुआ अलाए में आहे काज़ी हो 39 मीटिंगूं थियूं। अंग्रेज़ आख़िर चयो त बाबा तव्हांखे इख़्तियार कोन्हे तव्हां यूनिवर्सिटी ठाहे छॾियो। सिंधी यूनिवर्सिटी अॼु मौजूदु आहे उहो GM सैयद जो ख़्वाबु आहे। उते हिकिड़ो रोड बि कोन्हे GM सैयद जे नाले ते को हिकिड़ो रोड त घटि में घटि GM सैयद जे नाले ते हुजणु खपे जंहिं हिन जो कॉन्सेप्ट ॾिनो 40 में पहिरियों ॾिनो आहे। यूनिवर्सिटी कॾहिं 48 में क़ाइमु थी पर कॉन्सेप्ट त उन ॾिनो नी। त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि GM सैयद जो पंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु हो जेको GM सैयद जो नामुकमल आहे जेको असांजी क़ौम खे पूरो करिणो आहे। मां सम्झां थो तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे जेको आहे सो मौक़ो ॾिनो त मां सिंध जे एॾे अज़ीम अॻुवाण ते ॻाल्हायां पंहिंजो ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे ख़ुशी आहे त मां साईं जे पंहिंजो सवाना हयात ज़िंदगी जदोजहद ऐं संदसि कमनि ते रोशनी विधी आहे। तव्हांजी महिरबानी।